अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद आहे त बिल्कुलु ई ठीकु हूंदो। मां आहियां जो पंहिंजो दोस्त मीर सफ़ीउल्लाह मरी बलोच। हिकु नई वीडियो में मां सां गॾु। त अॼु असां ॻाल्हि कंदासीं फ़नी इफ़ेक्टनि जे बारे में, जेके तव्हां फ़नी वीडियो ठाहिणु चाहियो था, यानी कि मज़ायो वीडियो या अहिड़ो को रोअंदड़ वीडियो, अफ़सोसनाक वीडियो, को बि वीडियो पंहिंजो ठाहिणु चाहियो था, त उन में हाणे तव्हां ॾिसी सघो था त इफ़ेक्ट अचनि था, साउंड अचनि था। उहे किथां खां डाउनलोड कनि जेके कॉपीराइट न हुजनि, ऐं सुठा सुठा इफ़ेक्ट किथां खां डाउनलोड थींदा, उन जे बारे में अॼु मां वीडियो ठाहियो आहे। अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल बटन ते लाज़मी प्रेस कंदा, जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन अव्हांखे आसानी सां मिली सघे। जेकॾहिं अञा ताईं हिन वीडियो खे लाइक न कयो आहे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदो। त अॼु असां उन जे बारे में वीडियो खणी आयासीं। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे सिखण जे वास्ते ॾिसो था त वीडियो खे स्किप न कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा, छो त स्किप कंदा तव्हांखे वीडियो सम्झ में न ईंदो। ठीकु आहे, त अॼु असां ॻाल्हि कंदासीं हिन एप्लीकेशन जे बारे में, जेको जो नालो आहे वीडियो शो। हिन में काफ़ी सारा जेके से फ़नी साउंड तव्हांखे मिली वेंदा, फ़नी साउंड ऐं सैड साउंड ऐं बहितरीनु ख़ुशी वारा हैप्पी बर्थडे जा कुझु बि ठाहिणु चाहियो था त हिन में सिंपली तौर सां तव्हां ठाहे सघो था। त असां वीडियो खे स्टार्ट था कयूं। सिंपली तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। हिन जो लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। तव्हां हिन एप्लीकेशन खे डाउनलोड करे वठिजो। तमामु बहितरीनु एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे वीडियो शो। जेके मूं फ़नी वीडियो ठाहिया आहिनि, कुझु इफेक्ट वग़ैरह लॻाया आहिनि, उहे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां किथां खां डाउनलोड करे लॻाईंदो ऐं कीअं उनखे यूज़ कंदव। त सिंपली मां वीडियो खे कयां थो स्टार्ट करण खां पोइ हीअ तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजे साम्हूं कुझु अहिड़ो इंटरफेस आयो, वीडियो हले पियो। हीअ हाणे तव्हां ॾिसी सघो था, हीअ कुझु इफेक्ट आहिनि, हीअ तव्हांखे डाउनलोड करणा पवंदा। मिसाली तौर त मां हीअ डाउनलोड थो कयां त हीअ डाउनलोड थी वेंदो, हीअ ॾिसी सघो था। हीअ जेकॾहिं तव्हांजो फुल पैकेज हूंदो त तव्हां डाउनलोड थी पवंदो, जेकॾहिं तव्हांजो फुल पैकेज न आहे त तव्हां डाउनलोड न थींदो। ठीकु आहे, ॾिसी सघो था हीअ हिकु लव म्यूज़िक आहे। ऐं जेकॾहिं तव्हां हुन में फ़नी वीडियो इफेक्ट आणणु था चाहियो त हिन साउंड ते क्लिक कयो। साउंड ते क्लिक करण खां पोइ हिन ते क्लिक कंदो, तव्हांजो वॉइस हिन जे मथां ईअं क्लिक कंदो। हीअ तव्हां ॾिसी सघो था। हिन जे मथां ईअं तव्हां क्लिक कंदो त तव्हांजो वॉइस रिकॉर्डिंग स्टार्ट थी वेंदो। जेकॾहिं तव्हां हिन ते क्लिक कंदो त तव्हां पंहिंजो को बि हिकिड़ो म्यूज़िक ऐड करे सघो था, या इहे फ़नी इफेक्ट मूं कुझु डाउनलोड कया आहिनि, ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हां हिननि खे डाउनलोड करणु नथो अचे त सिंपली तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां पोइ प्लस ते क्लिक करिणो आहे। प्लस ते क्लिक करण खां पोइ ॾिसी सघो था डाउनलोड मोर आइडियोज़, हिन ते क्लिक कयो। ठीकु आहे, हिन ते क्लिक करण खां पोइ जाम इफेक्ट अची विया आहिनि, जेको मां तव्हांखे हिकिड़ो प्ले करे थो ॾेखारियां। हीअ हैप्पी बर्थडे जो आहे ऐं काफ़ी सारा हिते तव्हांखे फ़नी इफेक्ट मिली वेंदा आहिनि, ॾिसी सघो था। हीअ शेर जो इफेक्ट आहे, हीअ ॾिसी सघो था। हीअ ॾिसो तव्हां दोस्तों, हिन में जेको बि तव्हांखे गेमिंग जा आहिनि, हीअ गेमिंग जा आहिनि, हीअ एनिमल जा आहिनि, जानवर जा आहिनि, ॾिसी सघो था। ऐं हीअ आहिनि कुझु सेंस फ्यूचर, ॾिसी सघो था। ऐं हीअ आहिनि होम्स, हीअ कुझु मूं डाउनलोड कया आहिनि। ऐं इन सीन्स, ईअं जाम तव्हांखे यानी कि साउंड मिली था वञनि। जेकॾहिं तव्हां फ़नी वीडियो ठाहियो था त हुन में विच में को हाणे हा जो खिलण वारे जो आवाज़ु, मज़ायो को हुजे त हुन में तव्हां ऐड करे सघो था। इहो त ऐड कीअं कंदो उन्हनि जे बारे में ॿुधायां थो तव्हांखे। सिंपली छा करिणो आहे, प्लस ॾिसो था, प्लस जे आइकन ते तव्हां क्लिक कंदो त हीअ ॾिसी सघो था तव्हां वटि कुझु ऐड थी वियो आहे, ॾिसी सघो। हाणे तव्हांखे दिलि चवे जेकॾहिं तव्हां पंहिंजे वीडियो जो आवाज़ु घटि करणु था चाहियो ऐं हिन आवाज़ु जेको आहे फ़नी जो आवाज़ु फुल करणु था चाहियो त हिन ते ईअं कंदो। ठीकु आहे, जेकॾहिं फ़नी जो आवाज़ु घटि करणु था चाहियो त हिनखे सिंपली एतिरो रखिजो ऐं तव्हांजो फ़नी जो आवाज़ु घटि थी वेंदो, यानी मज़ायो साउंड आहे इहो घटि थी वेंदो।
ऐं जेको आहे सो वीडियो जो आवाज़ जाम थी वेंदो आहे, ॾिसो सघो था तव्हां। मां मिसाली तौर एतिरो साउंड रखियो आहे तव्हांखे ॾेखारण जे लाइ। हाणे वरी नेक्स्ट पार्ट में हलूं था। ईअं तव्हां पंहिंजो फ़नी एडिट करे सघो था, यानी कि फ़नी म्यूज़िक में आणे सघो था। हीअ ॾिसी सघो था एडिट आहे, ऐं हिन में तव्हां क्लिप एडिट ॾिसी सघो था। हिन में तव्हां पंहिंजो वीडियो खे स्लो मो बि करे सघो था, ऐं कैंची सां कट भी करे सघो था, कॉपी भी करे सघो था, उबतो सुबतो भी पंहिंजो वीडियो खे करे सघो था। रिवाइज़िंग यानी कि तव्हां पंहिंजो वीडियो खे रिवाइज़िंग भी करे सघो था, यानी कि रिवाइज़िंग माना उबतो। तव्हां पंहिंजे वीडियो खे उबतो करण था चाहियो। टिकटॉक में काफ़ी सारा ऑप्शन आहिनि, माण्हू पाण खे शार्क जे अंदरि उछराइनि था, शार्क जे अंदरि उछराए पर वरी वापसि थी था वञनि। उन ज़रिए सां तव्हां पंहिंजे वीडियो खे ॾिसी सघो था, रिवाइज़िंग करे सघो था। जेकॾहिं तव्हां ओके कंदो तव्हां ॾे ते शुरू थी वेंदो, त तव्हांजो वीडियो सिंपली रिवाइज़िंग थी वेंदो, यानी कि उबतो थी वेंदो। ठीकु आहे, हीअ तव्हां हाणे ॾिसी सघो था। ऐं हीअ कुझु इफेक्ट आहिनि, इफेक्ट यानी कि तव्हां पंहिंजे इफेक्ट एड करणु था चाहियो, ॾिसी सघो था। हिननि जो बि तव्हांखे डाउनलोड ईअं ऑप्शन ॾिए थो। जेकॾहिं तव्हां हिननि खे डाउनलोड कंदो त सिंपली तव्हां सां डाउनलोड थी वेंदा कुझु मिंटनि में। हाणे ॾिसी सघो था मूं वटि डाउनलोड थी वियो आहे, मिसाली तौर सां। हाणे ॾिसी सघो था कुझु ईअं थी वियो आहे मूं वटि वीडियो। यानी कि तव्हां को बि पंहिंजो फिल्म वग़ैरह या को फ़नी वीडियो या को अहिड़ो ख़ासि वीडियो तव्हां पंहिंजो ठाहिणु चाहियो था, त हिन वीडियो शो जे थ्रू बहितरीनु वीडियो एडिटिंग आहे, एडिटर आहे जेको एडिट थी वेंदो। ऐं हिन में तव्हां पंहिंजो को बि म्यूज़िक ऑफ कयो या लॻाए सघो था। ऐं ॿिया टिया जाम वीडियो हिन में इफेक्ट आहिनि, थंबनेल हीअ आहिनि, कुझु इफेक्ट आहिनि ऐं थीम्स आहिनि। सॉरी, हीअ थीम्स तव्हां पंहिंजो लॻाए सघो था वीडियो में। हाणे मां हीअ थीम्स लॻाइण थो चाहियां, त हीअ सिंपली मूं वटि डाउनलोड जी ऑप्शन घुरंदो, त मां सिंपली डाउनलोड करे ऐं हिन में लॻाए छॾींदुसि। हाणे ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हांखे यूट्यूब चैनल खोलणु चाहियो था, त हिन यूट्यूब चैनल जा वीडियो बि हिन में एडिट करे सघो था। ऐं ख़ासि करे इहो कमु ईंदो आहे स्टेटसनि में। तव्हां पंहिंजो को बि व्हाट्सअप स्टेटस ठाहिणु चाहियो था, हिन में बहितरीनु शइ आहे हीअ एडिट करे वेंदो। हीअ आहिनि पोज़, जेकॾहिं तव्हांजो वीडियो आहे 2 टुकुरा, त हुन विच में तव्हां हीअ पोज़ हणी सघो था, तव्हां वटि पोज़ थी वेंदा। ठीकु आहे दोस्तों। ऐं हिन जो हीअ सेटिंग आहे ऐं हीअ एडिट आहिनि, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ काफ़ी सारा एडिट आहिनि ऐं हीअ गिफ्ट आहिनि। ठीकु आहे, गिफ्ट बि आणे सघो था। जेकॾहिं तव्हां पंहिंजे हिन में ॿियो फ़ोटो विझणु था चाहियो, त सिंपली तव्हांखे हिन ते क्लिक करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां पोइ हाणे मां हीअ फ़ोटो आणे थो छॾियां, मिसाली तौरु ॾिसी सघो था। नेक्स्ट ऐड करे छॾियो आहे। हाणे मूं वटि ॿियो फ़ोटो ऐड थी वियो पाणे। ठीकु आहे दोस्तों, ॾिसी सघो था। ऐं ॿियो तव्हांखे छा करिणो आहे, स्टिकर्स, यानी कि तव्हां पंहिंजो को बि हिते स्टिकर्स ऐड करे सघो था। हिन प्लस जे आइकन ते क्लिक कयो, प्लस ते क्लिक करण खां पोइ हाणे ॾिसी सघो था तव्हांखे काफ़ी सारा स्टिकर्स मिली था वञनि। जेकॾहिं तव्हांखे पसंदि न आहिनि, त तव्हां सिंपली हिन जे मथां क्लिक कंदो त काफ़ी सारा स्टिकर्स डाउनलोड थी वेंदा। तव्हां ॾिसी सघो था। हिन ते क्लिक कंदो त हीअ बि स्टिकर्स आहिनि, काफ़ी सारा स्टिकर्स तव्हां डाउनलोड थी वेंदा। जेकॾहिं तव्हांजो फुल पैकेज हूंदो त हिन में तव्हांजो स्टिकर्स बि डाउनलोड थी वेंदा। ठीकु आहे दोस्तों। ऐं सेटिंग में तव्हां छा करणु चाहियो था, बैकग्राउंड, हीअ बैकग्राउंड पंहिंजो हीअ लॻाए सघो था। मिसाली तौरु मां हीअ बैकग्राउंड सिलेक्ट थो कयां। हाणे ॾिसी सघो था मूं वटि हीअ बैकग्राउंड साउंड सिलेक्ट थी वियो आहे। ठीकु आहे दोस्तों। ऐं साउंड तव्हां पंहिंजो को बि हिते म्यूज़िक वग़ैरह ऐड करे सघो था। त अॼु मां हाणे ॻाल्हि कंदुसि म्यूज़िक में। तव्हां पंहिंजो को बि म्यूज़िक कीअं था आणे सघो। हीअ आहिनि डाउनलोडिंग म्यूज़िक, जेके हीअ लॻल पिया आहिनि। ऐं माई म्यूज़िक, इहे असांजा गाना आहिनि, जेको बि हाणे मुंहिंजे फ़ोन मेमोरी में पिया आहिनि, उहे गाना मुंहिंजे साम्हूं अची वेंदा। ऐं हीअ डाउनलोडिंग माना डाउनलोड थियल पिया हूंदा त मूं वटि हिते सेव हूंदा। ठीकु आहे। त अॼु जी वीडियो इहो हो। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे सेव करणु था चाहियो, त सिंपली शेयर ते क्लिक करे छॾियो। शेयर ते क्लिक करण खां पोइ हीअ लिखियलु पियो आहे सेव टू गैलरी। हाणे तव्हांखे पंहिंजो साइज़ चुनणो आहे, जहिड़े साइज़ में नॉर्मल 480p, HD 720p, गिफ्ट मोड, रिमूव वाटर मार्क। हाणे मां HD 720 में सेव करणु थो चाहियां, त हीअ कुझु मिंटनि खां पोइ मूं वटि गैलरी में सेव थी वेंदो इहो वीडियो, ॾिसी सघो था। सो मूं वटि सेव पियो, हुन करे मां सेव न कयो। त अॼु जी वीडियो इहो। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो, त वीडियो खे लाइक कंदो, शेयर कंदो, पंहिंजे दोस्तनि सां। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। हींअर जे लाइ एतिरो ई काफ़ी। ओके, अल्लाह हाफ़िज़। खोड़ सारो ख़्यालु रखिजो। बाय बाय, टेक केयर।